अल्लाह तो फरमाए तवल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लिगद। हर जीव हर इंसान दिसे तो उन्हें क़यामत जे ॾियारे जे लाइ छा ठाहियो आहे, छा तैयार कयो आहे। ओदी वो क़यामत जो ॾियारो अचण वारो आहे जंहिं ॾियारे ते अबो पंहिंजे बचन खे कमु न ईंदो, अम्मा पंहिंजे न्याणियुनि खे कमु न ईंदी, भाइर पंहिंजे भाइरुनि खे कमु न ईंदा। क़ुरान तो फरमाए त यौम यफिरुल मरउ मिन अखीह, भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो, पीउ पंहिंजे बचन खां बेज़ार थी वेंदो, को कंहिंजी रड़ दाह कोन ॿुधंदो, को कंहिंजे सॾ में साणी थियण वारो कोन हूंदो। हर इंसान खे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी, सिज मथां गिराठ जेतिरो क़दुरु अची वेंदो, माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदड़ हूंदा। रब पुछा कंदो त ओ बानी जेका उमिरि ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, जवानी ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, माल ॾिनो मां कहिड़े कम में ख़र्च कई, दौलत पैसो ॾिनो मां कीअं कमाई, कीअं ख़र्च कई। वधी पाई पाई जो पुछाणो थींदो, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो अल्लाह जी कोरट जे अंदरि। रब तो फरमाए वल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लिगद। ऐं ॾिसो त उन क़यामत जे ॾियारे जे लाइ तव्हां छा ठाहियो आहे। ओदी उन ॾियारे ते माइट मिट अज़ीज़ करीब कम न ईंदा, पर जे कम ईंदा त अमल सालिह कम ईंदा। जेका निमाज़ पढ़ी उहा निमाज़ कम ईंदी। अल्लाह तो कुरान में फरमाए तवकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। निमाज़ कायम कयो, मुशरिकन मजा न बणजो। मुशरिक निमाज़ न पढ़ंदा आहिनि, काफ़र निमाज़ न पढ़ंदा आहिनि। जे तव्हां मोमिनियाणियूं आहियो त निमाज़ पढ़ो, जे तव्हां रब ते ईमान आंदो आहे त निमाज़ पढ़ो। वधी पहिरियों पहिरियों पुछाणो निमाज़ जे बारे में थींदो। क़यामत जे ॾियारे में सोन जी पुछा न थींदव, रिलियुनि हंधनि टपड़नि जी पुछा न थींदव, अदी ज़ेवरनि जी पुछा न थींदव। पहिरीं पहिरीं पुछा थींदी त निमाज़ पढ़ंदी हुई या न, अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई या न। ओ मुंहिंजी अदी रब तो फरमाए वल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लिगद। क़यामत जे ॾियारे जे लाइ ॾिसो त तव्हां छा ठाहियो आहे, छा तैयार कयो आहे। मदीने वारो साईं तो फरमाए जंहिंजी हिकिड़ी निमाज़ कज़ा थी वई, उन खे 640 साल दोज़ख जी बाहि जे खूरे में साड़ियो वेंदो। वधी केतिरियूं निमाज़ूं छॾे वेठी, उहा जहन्नम जी भड़कंदड़ बाहि हूंदी जो कंहिंखे जो दोज़ख जी रुॻे जुती पाराईंदा, उन जो मेजालो ईअं टिचकंदो जीअं फुल्ला कड़ाह में टिचकंदा आहिनि, जीअं पकोड़ा तईअ जे अंदरि टिचकंदा आहिनि। अहिड़ी दोज़ख जी बाहि दर्दनाक साड़ींदड़ हूंदी। रब तो फरमाए कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। उन दोज़ख जी बाहि खां पाण बि बचो, पंहिंजे बचन खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। ओदी कीअं दोज़ख जी बाहि खां बचंदीअ, जॾहिं अॼु अल्लाह जो ज़िक्र कंदीअ, अॼु क़ुरान पढ़ंदीअ, अॼु सुबुह सांझी मदीने वारे साईं ते सलातो सलाम पढ़ंदीअ। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या। वेहो बाबा वेहो, वेही वञो। इमाम कुशैरी तफसीर कुशैरी जे अंदरि रिवायत थो आणे त क़यामत जे ॾियारे में हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। हिकिड़ी नेकी छा खुटंदो? हिकिड़ी नेकी। हिकिड़ी नेकी खुटी पवंदी, हुकुम थींदो त इन खे पकड़े दोज़ख जे बाहि में उछलायोसि, जहन्नम जे अज़ाबनि में उछलायोसि। जंहिंजी नेकी खुटी वई आहे
ओडी मल उन्हें के पकड़े जेडी मल हलंदा चौंदी मुंजा मौला इन मशर जे मैदान में मुंजी अम्मा बीठी आ मुंजो अब्बो आ मुंजो अद्दो आ मुंजो मुड़सु आ मुंजा अजीज करीब आहिनि मूंखे मोकल ॾे त हिकिड़ी नेकी कंहिंखो न कंहिंखो वठी अचां रब फरमाइंदो तोखे इजाज़त आ पोइ उहा वेंदी पंहिंजे अब्बे वटि ओ मुंहिंजा बाबा मां तुंहिंजी न्याणी अॼु दोज़ख ॾे थी वञा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे अल्लाह वास्ते मूंखे हिकिड़ी नेकी ॾे पीउ चवंदो ओ न्याणी अॼु अल्लाह अहिड़ो ॾमरियो आहे अॼु अल्लाह जी ज़ात एॾो कावड़ी आहे जो मां हिकिड़ी नेकी बि तोखे नथो ॾेई सघां वरी पंहिंजे भाउ ॾे वेंदी ओ मुंहिंजा दा अॼु मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी आहे मूंखे हिकिड़ी नेकी ॾे त मां दोज़ख खां बची वञा भाउ चवंदो अदी मां तोखे हिकिड़ी नेकी नथो ॾेई सघां वरी पंहिंजे मुड़ुस वटि वेंदी उहो बि जवाबु ॾेई वेंदो पोइ डोड़ंदी पंहिंजी अमड़ जीजल जे कदमनि ते अचे किरंदी चवंदी मुंहिंजी अम्मा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी वई आहे जो दोज़ख में सी सड़ा ओ अम्मा अल्लाह वास्ते मूंखे हिकिड़ी नेकी ॾे त दोज़ख जे अज़ाब खां बची वञा मां चवंदसि ओ प्यारी न्याणी अॼु अल्लाह ॾमरियो आहे अॼु कहारी कोरट लॻी आहे अॼु मां तोखे हिकिड़ी नेकी बि नथी ॾेई सघां पोइ जीजल माउ जवाबु ॾींदी मिट माइट जवाबु ॾेई वेंदा को हिकिड़ी नेकी बि न ॾींदो हाणे जेॾी महिल मलाइक पकड़े दोज़ख ॾे वठी हलण लॻंदा ओचितो सुहिणी सूरत वारो हिकिड़ो जवान साम्हूं ईंदो चवंदो हिनखे छो था दोज़ख ॾे वठियूं वञो चवंदा हिन जी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे उहो सुहिणी सूरत वारो चवंदो त वराए हलो ताराज़ी ते वरी हिन जा अमल तोरियो त मां ॾिसण थो चाहियां वरी ताराज़ी ते ईंदा अमल तोरींदा उनजी नेकी खुटी पवंदी उहो सुहिणी सूरत वारो जवान पंहिंजे खीसे मां हिकिड़ो कागज़ जो पुर्ज़ो कढी उन जे नेकियुनि जे पुड़ में विझंदो त नेकियूं ॻरियूं थी वेंदियूं हुकुम थींदो जन्नत में दाख़िल कयोसि ओॾी महिल उहा चवंदी ओ सुहिणी सूरत वारा अॼु अब्बे कमु न ॾिनो अॼु अम्मा मदद कोन कई अॼु मिटनि मारूअड़नि मदद कोन कई अॼु तो मुंहिंजी मदद कई आहे ओ सुहिणी सूरत वारा तूं केरु आहीं इहो कागज़ जो पुर्ज़ो छाजो हुयो उहो सुहिणी सूरत वारो चवंदो मां तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफ़ा आहियां मां उहो मुहम्मद करीम आहियां जंहिंजो तूं कलमो पढ़ंदी हुई तो मूं ते सलात पढ़ी हुई उहो तुंहिंजे सलात जो कागज़ असां लिकाए रखियोसीं उन जे सदके अॼु असां तोखे दोज़ख खां बचाए छॾियो ओ मुंहिंजी अदी क़यामत जे ॾियारे में को बि कमु न ईंदो पर उन ॾियारे मदीने वारो ताजदार कमु ईंदो उन सोने खे जे राज़ी करणु थियूं चाहियो अॼु सलातो सलाम पढ़ो अॼु ज़िक्र कयो अॼु निमाज़ पढ़ो अदी पंहिंजे मुड़ुस जी बेफ़रमानी न कयो साईं फरमाइनि था जंहिं औरत पंहिंजे मुड़ुस खे रंजायो उन जी का इबादत कननि खां मथे नथी चढ़े जंहिं औरत ते उन जो मुड़ुस नाराज़ आहे मरंदी ऐं जहन्नम जे खूह में वञी किरंदी पर जंहिं औरत ते उन जो मुड़ुस राज़ी आहे होॾो मरंदी होॾो जन्नत जे बाग में दाख़िल थींदी पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदारी कयो पंहिंजे अबे अम्मा जी इज़त ऐं एतिराम कयो ओ मुंहिंजी अदी मुंहिंजे नबीअ सोणे जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो दीन जे रस्ते ते हलो सतुर ऐं परदो रखो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो मुंहिंजी अदी पंहिंजो बदन धारियनि मर्दनि जे अॻियां ज़ाहिर न कयो परदो ऐं सतुर रखो त अल्लाह जी रहमत तव्हां ते वसे जेका औरत पर्दो नथी रखे बेपर्द थी थिए उन ते 70,000 मलाइक लानत वसाईंदा आहिनि जेका बेपर्द थी घर खां निकिरे थी जेसी मोटी घर नथी अचे तेसी ताईं 70,000 मलाइक उन जे मथां लानत ऐं फिटकार वसाईंदा रहनि था
त मुंहिंजी अधी पर्दो ऐं सतुर रखो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, अमल सालिह कयो, नेकी जे रस्ते ते हलो त अल्लाह बि राज़ी थींदो, मदीने वारो साईं बि राज़ी थींदो। हे ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधियूं न बणायो, क़ुरान ॿुधी अणॿुधो न बणायो, अमल सालिह कयो त अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां वसी वञे। रब करीम शल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब।